हैदराबाद के इलाइक़े ॻोठ चुखी जी रहवासी औरतन पबण पुलिस के ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। हैदराबाद प्रेस क्लब आॾो थियल एहतजाज में औरतन सिंध टीवी न्यूज़ के ॿुधायो त हफ़्तो अॻु ख़ासकेली बिरादरी से तालुक़ रखंदड़ कामू ख़ासकेली ऐं संदसि साथी घर में ज़ोरी घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते 12 सालनि जी नीगरी सीमा मलाह के ज़ना जे इरादे सां अगवा करे विया आहिनि, जंहिंजो केस पबण थाणे ते दाख़िल करायो आहे, पर एसएचओ पबण अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। मुंहिंजी छोकिरी अगवा करे विया जेकी 10-11 साल जी आहे, कामू ख़ासकेली आहे, उहो अगवा करे वियो। पुलिस पे एक्शन नथी खणे। असीं ग़रीब माण्हू हथियार ॾेखारे असांखे खणी वियो। असीं ग़रीब माण्हू मज़ूरी जी करियूं जा उनखे असीं पोयां ॻोल्हियूं, पुलिस भी नथी एक्शन खणे। मुझे देवी वा खणी आने ना थोड़ा छोकरो तेरा बीमार है, पुलिस भी नथी खणे, पैसा वा दीन से पुलिस को अदालत नथी करे ऐं न को बधी आई ब माण्हू वरी पोइ हुननि जे सिफारत पैसा खाई वरी पोइ छॾे ॾिनई ऐं पुलिस का बि अदालत नथी करे। चुखी वासी औरतन के एहतजाज के नज़र में रखंदे IG सिंध, DIG हैदराबाद और SSP हैदराबाद के घुर्जे तो हू 12 वरियन जी नीगरी के फौरी तौर बाजियाब कराइण लाइ कोशिशूं वठन, जीअं मुबैना तौर अगवा थियल नीगरी सही सलामत वारसन के मिली सके। कैमरामैन हसीब रिन सां गॾु इम्तियाज़ खोसो, सिंध टीवी।